अखियुनि खे अखियुनि जी थी तापिश मारे, लिकी थो त ॻोल्हा जी ख़्वाहिश थी मारे। अखियुनि जो बि इन में कहिड़ो ॾोह आहे साईं, अखियुनि खे बि दिलि जी सिफ़ारिश थी मारे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे गीत ख़ुशीअ जा ऐं मां आहियां अव्हांजी पंहिंजी मेज़बान मुर्शिदा। जीअं त नाज़रीन छंछरु राति ते असांजो प्रोग्राम बिल्कुलु लाइव हूंदो आहे 10 खां 12 ताईं, ऐं तव्हांजूं लाइव कॉल्स बि शामिलु हूंदियूं आहिनि, तव्हांजूं फरमाइशूं बि हूंदियूं आहिनि। असां पंहिंजे प्रोग्राम में सहरा प्ले कंदा आहियूं, लोकगीत प्ले कंदा आहियूं ऐं तव्हांजी आवाज़ में कुझु लाॾा ऐं सहरा बि ॿुधंदा आहियूं। ऐं अॼु असां वटि महिमान बि तमामु सुठो मौजूदु आहे। कल्ह बि असां वटि तमामु सुठो सिंगर मौजूदु हुयो, अॼु बि असां वटि तमामु सुठो सिंगर मौजूदु आहे। उन्हनि खां तव्हां पंहिंजी फरमाइशूं पूरियूं कराए सघो था, त पोइ लाइव कॉल जे ज़रिए तव्हां प्रोग्राम में शामिलु थी वञो। असां वटि मौजूदु आहिनि अयाज़ क़ादरी। अस्सलाम वालेकुम। अदा ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? सुबुह सुबुह जो सलाम तव्हांखे। वालेकुम सलाम। तव्हांखे बि मुंहिंजे तरफ़ां सलाम हुजे ऐं तमामु घणी ख़ुशी थी तव्हां असांखे अॼु यादि कयो आहे। अच्छा, मूंखे यादि थो अचे त जंहिं ॾींहुं मुंहिंजो प्रोमो ठहियो पिए इन प्रोग्राम जो, त उन ॾींहुं तव्हां मौजूदु हुयो। मां बिल्कुलु मौजूदु हुउमि। तव्हां मूंखे गाइड कयो पिया त अॼु हीअ सहरो तव्हां ॻायो, हीअं ॻायो। माना माशाल्लाह जेको सिंगर हूंदो आहे उहो वरी गाइड कंदो आहे ॿिए कंहिंखे त सुठो हू ॻाए। जी जी बिल्कुलु। ऐं उन ॾींहुं इतफ़ाक़न मुंहिंजो प्रोग्राम हुयो ऐं तव्हांखे मां तक़रीबन काफ़ी सालनि खां पोइ ॾिठो हो ऐं तव्हां सां मुंहिंजो गानो बि थियल आहे। बिल्कुलु। ऐं पोइ ज़ाहिर हाणे आइडिया त आहिनि, डायरेक्टरनि सां रही करे असां कुझु सिखियो बि आहे ऐं इहा दिलि में हूंदी आहे त असां सिखूं। पोइ हाणे इल्म जो मैदान हुजे, हाणे हीअ बि त इल्मु आहे न, डायरेक्शन आहे, फोटोग्राफी आहे, हीअ बि हिकिड़ो इल्म जो हिसो आहे। इहा असांखे सिखणु खपे ऐं उन में असांखे वधीक फ़ाइदो थिए थो। असांजे प्रोग्राम लाइ अदा छा चवणु चाहींदो, कीअं लॻंदो आहे तव्हांखे? पहिरियां ॾिसंदा आहियो इहो ॿुधायो? हा हा बिल्कुलु ॾिसंदा आहियूं। ऐं शुरू खां ई जॾहिं मेहरान टीवी आई हुई त जेके सहरा आहिनि उहे वधीक सहरनि खे वधीक प्रोमोट कयो वियो हो। ऐं हीअ लोकगीत आहिनि या सहरा आहिनि, इहे असांजी सकाफ़त जो उञाण आहिनि, असांजी सकाफ़त जो हिसो आहिनि। ऐं जेकॾहिं कंहिं बि सकाफ़त में लोक भरसो लोकगीत न आहिनि त उहा सकाफ़त ॼण अधूरी लॻंदी आहे, अधूरी महसूसु थींदी आहे। त उनजे करे हीअ जेको मेहरान टीवी जेको रंग रचायो आहे, जंहिं मंच ते इहा शइ हले पई त असांजो माण्हू ॾाढो हुन मां इम्प्रेस थिए पियो। हाणे ॿिया बि चैनल आहिनि, उते काफ़ी शयूं हलनि पियूं, सॼो ॾींहुं मश्किरियूं लॻी पियूं उन्हनि ते। त हाणे रुॻो मश्किरी बि त न आहे, उनखां हटी करे ॿी बि शयूं आहिनि, उन्हनि शयुनि खे प्रोमोट करणु खपे असांजे चैनल। चवंदा आहिनि त हर कंहिं माण्हूअ जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे, हर कंहिं गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। सो इन करे असांजे प्रोग्राम जी शुरूआति में अॼु तव्हां लाइ कहिड़ो रंग खणी आया आहियो असां लाइ? हा, रंग त हाणे मुख़्तलिफ़ आहिनि। म्यूज़िक त म्यूज़िक ई हूंदी आहे, उन में हर रंग सुठो लॻंदो आहे ॾाढो। पर हाणे जीअं मुख़्तलिफ़ गाननि जूं सिंफ़ूं हूंदियूं आहिनि, उनमें गज़ल आहिनि, गीत आहिनि या मतिलबु ॿियूं काफ़ी शयूं आहिनि। पर अॼु असां सहरा ॿुधंदासीं, छो जो असांजो प्रोग्राम इहो आहे त असां असांजे ॾिसंदड़नि खे ख़ुशियूं ॾींदा आहियूं 2 कलाक इहे जेके आहिनि। ऐं अॼु संडे जो ॾींहुं बि आहे, अॼु सभु घर भाती घर में मौजूदु बि आहिनि। ऐं उनखां अलावा जॾहिं फैमिली सां गॾु वेही असां को अहिड़ो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं जेको असांजे पसंदीदा हुजे त उहो तमामु सुठो लॻंदो आहे। अच्छा, सहरो तव्हां असांखे कहिड़ो था ॿुधायो? हा, हूअं त मां काफ़ी असांजा गीत इहो असांजे प्रोग्राम में असां परफॉर्म। अच्छा, हाणे थोरी देरि पहिरियां तव्हां तयारी कई पे कंहिं सॉन्ग ते तव्हां सहरो झुंगारियो पे? हा, सहरो झुंगारियो। इहो मां जॾहिं नंढिड़ो हूंदो हुउमि, असांजी नानी हूंदी हुई, उनजो आवाज़ बि ॾाढो सुठो हूंदो हो। अच्छा। पोइ इहो ॾाढो सुठे अंदाज़ में ॻाईंदी, त मां तव्हांखे कुझु हुनजो सुठो ॿुधाईंदुमि म्यूज़िक ते। ऐं रियली मूंखे बि ॾाढो इम्प्रेस कंदो आहे। असांजे काफ़ी जेके शादियुनि जा मौक़ा थींदा आहिनि उन्हनि में काफ़ी असांजूं जेके भेनरूं आहिनि, असांजूं जेके पाड़े वारियूं आहिनि, गॾिजी सॼी ॾाढो सुठे नमूने सां के किन खे दौर न बि ईंदो आहे वॼाइण त ताड़ीअ ते बि उहे माना सुठो परफॉर्म करे वेंदियूं आहिनि। त हाणे जेको थोरो मूंखे यादि आहे मां तव्हांखे ॿुधायां थो उहो सहरो। ही जॾहिं असांजे सकाफ़त में जेकॾहिं घोटु हूंदो आहे, जॾहिं घोटु हूंदो आहे, घोट खे जो तयारी थींदियूं आहिनि, मेहंदी मोड़ वग़ैरह सॼो मटीरियल जॾहिं तयारु करे घोट जे भरिसां पहुचंदा आहिनि त उन वक़्तु हिकिड़ो सहरो झुंगारींदियूं आहिनि असांजूं औरतूं। हो करे बाह ओरे मां बधाए गानो, हो करे बाह ओरे मां बधाए गानो, हो तुंहिंजा वार वर वर, तुंहिंजा वार वर वर, तुंहिंजा वार वर वर, मेहंदी लायां हर हर करे बाह ओरे मां बधाए गान, हो करे बाह ओरे मां बधाए गान, हो तुंहिंजा वार वर वर, तुंहिंजा वार वर वर, मेहंदी लायां हर हर करे बाह ओरे मां बधाए।
होकर बाह ओरे माँ बधाए गानो। ॾाढा सुहिणा लफ़्ज़ आहिनि। अखियूं लाडल जूं बरन मछाला, अखियूं लाडल जूं बरन मछाला, हो कजल जोड़ बनायो कर बाह ओरे माँ बधाए गान, हो कर बाह ओरे माँ बधाए गानो। अखियूं लाडल जूं बरन मछाला, अखियूं लाडल जूं बरन मछाला, हो कजल जोड़ बनायो कर बाह ओरे माँ बधाए गानो, हो कर बाह ओरे माँ बधाए गान। हो तुंहिंजा वार बरबर, तुंहिंजा वार बरबर, मेहंदी लाए हर हर कर बाह ओरे माँ बधाए गान, हो कर बाह ओरे माँ बधाए गानो। वाह 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 वाह, माशाल्लाह माशाल्लाह, कर बाह ओरे मां बधाए गानो। अच्छा, वॾी गाने प्यास जी आहे, गाने जी मां जेका भेनरुनि रस्म गॾिजी हूंदी आहे प्यास। उहा बि ॾाढी वॾी हूंदी आहे। बिल्कुलु असांजा जेके वॾा हूंदा आहिनि, बुज़ुर्ग हूंदा आहिनि, उहे गानो ॿुधंदा आहिनि, ऐं जेकॾहिं कंहिं अहिड़े ख़ुशी जे मौक़े ते उहे असांखे विछड़ी वेंदा आहिनि त पोइ उन्हनि जी उते कमी महसूसु थींदी आहे। बिल्कुलु। ऐं ॾिसो मुर्क ही उहे असांजा जेके लोकगीत आहिनि हिन सां ॾिसो कैफ़ियत चेंज थी थिए, बिल्कुलु हिकिड़ी रूहानी ख़ुशी थी थिए ऐं दिलि चवंदी आहे जेकर असां हिन ते झुमिरियूं हणूं ऐं एॾो माण्हू मदोश थी वेंदा आहिनि, असांजा जेके बि माण्हू हूंदा आहिनि जॾहिं एॾो मदोश थी वेंदा आहिनि जो पंहिंजे वजूद खे बि उहे भुलाए वेंदा आहिनि इन्हनि गीतनि में। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, शादी जेका आहे उहा हर माण्हू जेको आहे सुठे तरीक़े सां करण जी कोशिशि कंदो आहे। अच्छा, हुन में मुख़्तलिफ़ सहराब हूंदा आहिनि, हाणे सहरो तव्हां अलाए कहिड़ो यादि कयो पियो? हा ॿ टे छो त ज़ाहिर आहे तव्हां जेसी सहरो यादि कयो, जेसी असांजे नाज़रीन खे तमामु सुठो हिकिड़ो सहरो आहे अमीरा बेगम जो, उहो ॾिसूं था। गॾिजी नाज़रीन तव्हांजो नाव कयूं था ऐं असां सभु इंजॉय कयूं पिया, हिते बि इंजॉय कंदासीं, हिते तव्हांखे इंजॉय कराईंदासीं, त पोइ अचो ही सहरो गॾिजी ॾिसूं। भली कार त चऊं नाज़रीन अव्हांखे हिकु दफ़ो वरी दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम जी शुरूआति थी चुकी आहे। तव्हां सहरो ॾिठो, यकीनन तव्हांखे ॾाढो वणियो हूंदो, छो जो सहरा आहिनि ई वणंदड़ ऐं अदा बि त मौजूदु आहिनि। उन्हनि खां वधीक अञा सहरा ॿुधंदासीं, लोक गीत बि ॿुधंदासीं। कॉलर खे शामिल था कयूं, ॾिसूं असां सां गॾु केरु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सुबह मेहरान में गीत खुशीअ में शहरबादी खां बशीर अमन ख़ासकेली। अदा भली कार था चऊं, तव्हांखे कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? अल्लाह जा लखे एहसाननि, मालिक जा किरोड़े करमनि, तव्हांजे मेहरान जे पूरे सथ खे, डायरेक्टर साहब खे, जेके बि तव्हांजी सॼो सथ आहे, दुआऊं था कयूं त अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे अमान में रखे, महबूब मदीना रे सदके सभिनि खे ख़ुशि करे, ऐं असांजे आयल सिंगर खे बि भली कार चऊं था ऐं उनखे वेलकम कयूं था। महिरबानी, कुर्बत आहे जा। अच्छा, तमामु सुठा सुठा कॉलर जेके आहिनि उहे प्रोग्राम में शामिलु थियनि था ऐं इंजॉय बि कनि था, छो जो अॼु वरी मोकल जो ॾींहुं आहे त हर को पंहिंजी फैमिली सां गॾु वेठा आहिनि, ॾिसनि पिया असांजो प्रोग्राम। अच्छा, मॉर्निंग में तव्हां जेको आहे सो जॉब बि कंदा आहियो? हा, मां प्रोफेसर आहियां यूनिवर्सिटी में। माशाल्लाह। अच्छा, फनस तव्हांजो कीअं माना तव्हांजो ही आर्ट सां मुंहिंजो बचपन खां वठी लॻा हुयो, म्यूज़िक, पेंटिंग ऐं रंग मूंखे घणो इम्प्रेस कंदा हुया। ऐं जॾहिं मां ॻाल्हाइण बि न सिखियो त तॾहिं का बि जॾहिं म्यूज़िक असांजे पाड़े में या काॾे किथे बि मां ॿुधंदो हुउमि त उहा मूंखे ॾाढो इम्प्रेस कंदी। ऐं हिकिड़ो बेसम जो ॿारु जेको ॻाल्हाए बि न आहे, म्यूज़िक ते वरी पंहिंजा हथड़ा खणी रोॾे, त इहो अंदर में हिकिड़ी उहा यानी चाह तव्हांजो पहिरियां खां हुयो, शुरू खां वठी हुयो। पोइ हिन फन सां पोइ वरी तव्हांजो माना हिकिड़ो अचण बि थी वियो। बिल्कुलु। पोइ वरी स्कूल लाइफ में फंक्शन थींदा, उते पार्टिसिपेट थींदा हुआसीं। पोइ वरी असांखे टीचर्स चवंदा हुआ। कॉलर खे शामिल था कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो? अदी, मां बिल्कुलु ठीकु आहियां। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु। माशाल्लाह, तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था, तमामु बहितरीन पियो लॻे। अदी शाज़िया, ॿियो छा पिया कयो? असां छा पिया कयूं? तव्हांजो प्रोग्राम था ॾिसूं। बसि हुन खां अलावा ॿियो को कमकार कोन पिया कयो?
न न कमकार कयोसीं, नाश्तो कयोसीं, ठाहियोसीं, खाधोसीं। हाणे घर जी डस्टिंग वग़ैरह उहे वरी करण वारा कनि पिया। सही सही सही। ॿियो अॼु छा था ॿुधायो? अॼु त को शेर यादि कयो अथव न? हा हा बिल्कुलु, खोड़ यादि हूंदा आहिनि पर वरी थोरो एंड टाइम ते थोरो विसरी वेंदा कॾहिं आहिनि। कॾहिं माण्हू कंफ्यूज थी वेंदो ऐं आहे। अदे जेको सहरो ॿुधायो तमामु बहितरीनु ॿुधायो। थैंक यू अदी। असांखे बि हिकिड़ो अदो सहरो ॿुधाए पर मुंहिंजो नंढड़ो भाई पियो आहे, उन जे नाले सां ॿुधाईंदो त असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी। हा, उन्हनि जो नालो तव्हां असांखे ॿुधायो। नूरुल अमीन। नूरुल अमीन जो अदा सहरो ॿुधायो। नूरुल अमीन जो सहरो ॿुधायूं था, पर अदी खे मां इहा फरमाइश कंदुमि त तव्हां बि जेकॾहिं थोरो सहरो असांखे अदी शेर ॿुधाईंदी आहे असांखे। शेर ॿुधाईंदी आहे, पर जीअं अचेसि असांखे ॿुधाए, ख़ुशी थींदी। बिल्कुलु अदी शेर ॿुधायो। मोहब्बती मेरे ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाड़े ईंदो पाछा। वाह वाह। कीअं लॻो? माशाअल्लाह माशाअल्लाह। जी जी। हा, तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे, तमामु ज़बरदस्त सहरा मतिलबु तव्हांजा प्रोग्राम हलंदा आहिनि। अॼु त माशाअल्लाह तव्हां बि इलाही प्यारा पिया लॻो, ॾाढा सुठा पिया लॻो। अजरक सां, अजरक हुजे, सूसी हुजे, असांजे जेके बि मतिलबु सिंध जी सकाफ़ती जेके बि लिबास पाइबा आहिनि न तमामु बहितरीनु लॻंदा आहिनि। कल्ह चुनड़ी ऐं गज में ॾाढा बहितरीनु पिया लॻाओ, अॼु वरी माशाअल्लाह मतिलबु अजरक पहिरियों आया आहियो त ॾाढा सुठा पिया लॻो। महिरबानी अदी महिरबानी। ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त असां अहिड़ी शइ पायूं या अहिड़ी शइ तव्हांजे साम्हूं आणियूं त जीअं तव्हांखे बि पसंदि अचे। ऐं हूअं बि हीअ असांजी सिंध जी कल्चर आहे, ये असांजी सिंध जी सकाफ़त जो हिसो आहिनि। इहे सभु शयूं त सुठियूं लॻंदियूं आहिनि। हमेशह क़ाइमु आहे, हज़ारे सालनि खां हलंदी पई अचे। हीअ जेको हिकिड़ो ॾींहुं थो मल्हाइजे न, मां चवंदी आहियां त हमेशह आहे, हर ॾींहुं असांजो सकाफ़ती आहे। जंहिं ॾींहुं बि जोड़ो पाइजे, जंहिं ॾींहुं बि शाइरी मतिलबु कजे, सकाफ़त जे हवाले सां ॻाल्हाइजे, उहो ॾींहुं असांजो सकाफ़ती हूंदो आहे। लख थोरा अवांजा कुर्ब अवांजा तव्हां प्रोग्राम में शामिल थींदियूं आहियो ऐं तमामु सुठे तरीक़े सां थींदियूं आहियो। तमामु सुहिणनि लफ़्ज़नि में असांजे प्रोग्राम जी तव्हां तारीफ़ बि कंदा आहियो। तव्हां पाण माशाअल्लाह तमामु घणा सुठा आहियो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, पंहिंजी दुआनि में असांखे यादि रखो हमेशह। इहे अंगण मुंहिंजे लाडल जा वसंदा, सदा अंगण मुंहिंजे सुणल जा वसंदा। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम आहे गीत ख़ुशीअ जा, ऐं असां सभु हाज़िर आहियूं। अॼु जी मॉर्निंग तमामु घणी ज़बरदस्त आहे। कल्ह बि ॾाढो सुठो लॻो। कल्ह बि असांजा तमामु सुठा सिंगर हिते मौजूदु हुया ऐं पंहिंजे पूरे ग्रुप सां गॾु मौजूदु हुया। ॾिसो इहा मोहबत आहे। ऐं सुबुह सुबुह जो असांजो प्रोग्राम ॾिठो वञे थो एतिरे हंधनि ते, ऐं जिते जिते मेरान टीवी ॾिठी वञे थी उते असांजो प्रोग्राम ॾिठो वञे थो। जेके जेके असांजा सिंधी माण्हू आहिनि, उन खां अलावा मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा बि माण्हू असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहिनि। उर्दू बि कॉलर्स काफ़ी सारा शामिल थींदा आहिनि प्रोग्राम में। अच्छा अदा, पोइ टाइम कीअं मैनेज कंदा आहियो, जॉब के, सिंगिंग के? हा, सिंगिंग खे त हाणे सिंगिंग का टाइम जी मुहताज न हूंदी आहे। ऐं एतिरे ताईं जो असां सां पंहिंजे शागिर्द वध खां वधीक म्यूज़िक जे करे मूंसां प्यारु कंदा आहिनि। वाह वाह, छा था ॿुधायो असांखे? हा, हींअर हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां रस्ते ते मूंखे ख़बर पई त मुर्तज़ा जी का सालगिरह बि आहे। सालगिरह? हा यस, बिल्कुलु। डायरेक्टर तव्हां केक न वठी आया आहियो? हा, केक मुंहिंजी गाॾी में पियो आहे। पियो आहे केक मुंहिंजी गाॾी में बस पोइ प्रोग्राम खां पोइ जेको आहे सो उनखे बिल्कुलु उहो खाऊं था। ऐं जीअं अॻिते अदा चयो त हार फलाणे अदड़े जा मां दुबई मां घुरायां, त मां ईअं चवंदुमि त हार मुर्तज़ा जा मां सिंध यूनिवर्सिटी मां घुरायां, मां जानछोरे मां घुरायां। वाह वाह वाह। बिल्कुलु, छो त असां वटि सिंध यूनिवर्सिटी में माशाअल्लाह जेतिरी प्लांटेशन आहे या जेके गुल आहिनि त शायदि ॿिए जामछरे जे एरिया में कोन्हनि। हर वैरायटी आहे। असांजे जेके प्लांटेशन जा माण्हू आहिनि हर वैरायटी उन्हनि घुराई आहे। ऐं सिंध यूनिवर्सिटी में तव्हां एंटर थींदो, ईअं लॻंदो त ॼणो तव्हां हिकिड़ी नंढड़ी काइनात में तव्हां एंटर थिया। वाह 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 वाह, माशाअल्लाह। हाणे तव्हां असांखे छा था ॿुधायो? असांजी अदी शाज़िया बि फरमाइश कई। हा, अदी शाज़िया बि पर उनजे नंढड़े खे बि असां डेडिकेट कयूं था, ऐं मुर्तज़ा खे बि असां मुर्क शाह ऐं मां पंहिंजे तरफ़ां ही गीत असां डेडिकेट कयूं था। बिल्कुलु बिल्कुलु, असांजे नाव तव्हांजे लाइ। मुझे अंगण ते आ सोना तोले नेण बिछाया मां, मुझे अंगण ते आ सोना तोले नेण बिछाया मां, सोहणियूं पतड़ियूं गुलाबन जूं, सोहणियूं पतड़ियूं गुलाबन जूं, मथां तुंहिंजे छटाया मां, मुझे अंगण ते आ सोहणा तोले नेण बिछाया मां।
जाए न लहा जानी जाते तो के विहारिया उहा जाए न लहा जानी जाते तो के विहारिया बई बाहु सरा द्यूं ॾेई बई बाहु सरा द्यूं ॾेई तोखे निंडड़ी कराया मां मुंहिंजे अंगण ते आ सोहणा तोले नेण बिछाया मां जे मुल्ह में तोरिया तोखे तोता ज़ेवर घोरिया सोन जे मुल्ह में तोरिया तोखे तोता ज़ेवर घोरिया अखिड़ियुनि में पिरी पेही पिसाया मां मुंहिंजे अंगण ते आ सोहणा तोले नेण बिछाया मां सोहणियूं पतड़ियूं गुलाबनि जूं सोहणियूं पतड़ियूं गुलाबनि जूं मथां तुंहिंजे छटाया मां मुंहिंजे अंगण ते आ सोहणा तोले नेण बिछाया मां वाह 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 माशाल्लाह 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 तमामु सुठो मुंहिंजे अंगण ते आ सोहणा इहा शाइरी एॾी कमाल आहे ऐं तव्हां ॾिसो अगरि असांखे शादी में इहा शाइरी ॻाईंदासीं तॾहिं बि असांखे वणंदी जेकॾहिं असां हूअं ॿुधूं था तॾहिं बि असांखे वणे थी यानी शाइरी जो बि हिकिड़ो पंहिंजो पंहिंजो कमाल आहे ईअं चइजे त शाइर जो कमाल आहे शाइर जो कमाल ऐं शाइर लाड़काणे जो आहे अच्छा वाह 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 तव्हां केतिरनि शाइरनि जी शाइरी ॻाई आहे मां मतिलबु कंहिंजी बि शाइरी कहिड़ो बि शाइर हुजे नंढो हुजे या वॾो हुजे पोइ ॾिसंदा त हिन शाइरी में हिकिड़ो अहिड़ो रंग हुजे जेको असांखे इंस्पायरेशन ॾे बाक़ी हाणे रुगो ॻाल्हियूं न आहिनि कहिड़ियूं शाइरीअ में त मां निंड पियो में तो मूंखे निंड में धकायां तूं कावड़जी वियो मां तोखे सवाइ मरी वेंदो शाइरी जीअं आहे उहो त तॾहिं शेर तनवीर लिखिबो आहे पाणे जॾहिं घाह दिलि ते कोई ॻाइबो आहे त शाइरी में इंस्पायरेशन हुजे शाइरी में उहे शयूं हुजनि जेके असांखे मोटिवेशन ॾियनि जेके असांखे इंस्पायरेशन ॾियनि शाइरीअ में ॻाल्हियूं न हुजनि त असां ॻाल्हियूं कयूं रुगो शाइरी में इन शाइरी जे असां ख़िलाफ़ आहियूं उहा शाइरी न हुजे बाक़ी शाइरी जेका असांखे पंहिंजी सुठी लॻंदी आहे उस्ताद बुखारी आहे तबसुमा शेख अयाज़ आहे अयाज़ गुल आहे ऐं सुठा सुठा असांजा इहे शाइर आहिनि जिन शाइरी असांखे हलो नासिन हाणे ब्रेक जो टाइम थियो आहे मिलूं था ब्रेक खां पोइ